بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على أعدائهم أجمعين. أما بعد، قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق. بسم الله الرحمن الرحيم. رب زدني علما. नाज़रीन किराम, सामिन मोहतरम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, अलीम अल्लाह जे फज़ल सां फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते एक ही निशस्त में तव्हां सां मुखातब आहियूं ऐं असांजी गुफ़्तगू जारी आहे आदाब ताल्लुम में। हिकु तालिब इल्म जे लाइ ज़रूरी आहे त साहिब वरा याने मुतक़ी ऐं परहेज़गार हुजे। जीअं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान थी रहियो आहे, मन लम यतवर्रा फी तअल्लुमिही इब्तिलाहुल्लाहु बिअहदी सलासति अशियाइन। हिकु शख्स, हिकु तालिब इल्म अगर पाक दामन न हूंदो, मुतक़ी न हूंदो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे टिनि शयुनि मां कंहिं बि हिकु शइ जे ज़रिए सां ज़रूरु आज़माईंदो। अल अव्वल, पहिरीं शइ आहे इम्मा यमीतुहु फी शबाबिही। अगर इहो तालिब इल्म परहेज़गार कोन्हे त इहो जवानी में ई मरी वेंदो। औ यूक़िअहु फी रसातीक़, या इहो शख़्स एतिरो कमज़ोर थी वेंदो जो इन जो गोश्त ख़तम थी वेंदो। औ युब्तलीहि बिख़िदमति सुल्तान। नंबर 3, अगर इहो तालिब इल्म परहेज़गार कोन्हे त रसूल इस्लाम फरमाइनि था, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इनखे तालिब इल्म खे सुल्तान ऐं हाकिम जेके आहिनि उन्हनि जी ग़ुलामी में मशगूल करे छॾींदो। साहिब वर हुजणु खपे तालिब इल्म खे, जंहिंजे लाइ इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान थी रहियो आहे, अल इल्मु सिब्गु नफ्सी वलैस यफूकु शैउन वलैस यफूकु सिब्गु शै हत्ता यनफज़ मिन कुल्लि दनसिन। इल्म हिकु रंग आहे ऐं इहो रंग जंहिं शइ ते मेराण हुजे, जंहिं शइ ते वसाख़त हुजे, इहो रंग उन ते नाहे असर कंदो, यानी इहो रंग उन ते न चढ़ंदो। ला यज़कु अल इल्म बिग़ैर वरअन। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त बग़ैर तक़वा जे इल्म तरक़ी नथो करे सघे। नंबर 2, तालिब इल्म जे लाइ ज़रूरी आहे अल इअ्तिदालु फिल अक्ल। खाधे खाइण में एतदाल करे ऐं घणो न खाए। जीअं रिवायत में आहे, अल इल्मु फिल जूअ। इल्म बुख में आहे। रसूल इस्लाम फरमाइनि था, इन्नल्लाह अज़्ज़ व जल यक़ूल वज़अतु ख़म्सतुन फी ख़म्सतिन वन्नासु यतलुबूनहा फी ग़ैरिहा फला यजिदूनहा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इरशाद आहे त असां 5 शयुनि खे 5 शयुनि में रखियो आहे ऐं इंसान उनखे तलाश कनि था उन जे गैर में, यानी जंहिं शइ में जंहिंखे रखियो आहे उन में तलाश उनखे नथा कनि। वज़अतुल इल्म फिल जूअ वल जुहदि वन्नासु यतलुबूनहा बिशअबति व राहति फला यजिदूनहा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इल्म के बुख ऐं जुहद कोशिश में रखियो आहे ऐं इहे माण्हू इल्म के तलाश कनि था ढव वारी हालत में ऐं राहत वारी हालत में। इहे इल्म खे न पाईंदा।
Wassalamu alaikum warahmatullahi wabarakatuh.